याकूब अलैहिस्सलाम के 12 पुट ॼावा ऐं अहिड़े तरीक़े सां बनी इसराईल जे अंदरि 12 क़बीला थिया जिन सभिनी खे बनी इसराईल सॼो वेंदो आहे ऐं इन्हनि खे यहूदी बि चयो वञे थो। बनी इसराईल में हज़ारनि जी तादाद में नबी आया। जॾहिं त इब्राहिम अलैहिस्सलाम जे वॾे पुट सईदना इस्माईल अलैहिस्सलाम जी नस्ल में कोई भी नबी न आयो, एसी ताईं जो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे आख़िरी नबी जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सईदना इस्माईल अलैहिस्सलाम जी नस्ल में मोकिलियो। सही मुस्लिम जी रिवायत आहे, सईदना वासिला बिन अस्का रदी अल्लाह अन्हु हदीस जा रावी आहे। फरमाइन था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह अस्तफ़ा किनानतन मिन वलद इस्माईल वस्तफ़ा कुरैशन मिन किनानत वस्तफ़ा मिन कुरैशिन बनी हाशिम वस्तफ़ानी मिन बनी हाशिम। अल्लाह तबारक व तआला सईदना इस्माईल अलैहिस्सलाम जी औलाद में किनाना नाले शख्स खे चूंडियो ऐं किनाना जी औलाद मां अल्लाह तबारक व तआला कुरैश खे चूंडियो ऐं कुरैश जी औलाद मां अल्लाह ताला बनु हाशिम खे चूंडियो ऐं बनु हाशिम जी औलाद मां अल्लाह ताला मूंखे चूंडियो। यानी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको हसब ऐं नसब आहे उहो इंतिहाई आला मक़ाम ऐं मर्तबे जो हामिल आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नसब नामे खे तारीख़ निगारनि 2 हिस्सनि में तक़सीम कयो आहे। पहिरें हिस्से में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नसब नामो वञी करे अदनान सां मिले थो ऐं अदनान ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विच में 21 पीढ़ियूं आहिनि। अदनान खां वठी करे इब्राहिम अलैहिस्सलाम ताईं ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम खां वठी करे आदम अलैहिस्सलाम ताईं जेको नसब नामो आहे उन जे अंदरि तमामु घणो इख़्तिलाफ़ मौजूदु आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे नबी जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हाशिमी बणायो ऐं इहा हाशिमी जेका आहे इहा निस्बत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बड़ ॾाॾे हाशिम ॾांहुं आहे। हाशिम इन जो नालो अमर हुयो। इहो पंहिंजे कबीले जो इंतिहाई मालदार ऐं सख़ी शख़्स हुयो। हुजाज बैतुल्लाह जी ख़िदमत, उन्हनि खे खाधो खाराइणु पाणी पीआरणु उन जी ज़िम्मेदारी इन अमर जे मथां हुई ऐं मानीअ जे टुकड़नि खे भञी करे शोरबे में मिलाए उहे हुजाज बैतुल्लाह जी ख़िदमत में पेश कंदा हुआ। उन करे इन्हनि जो नालो हाशिम रखियो वियो। हाशिम जी माना आहे भञण वारो, टोड़ण वारो। छो त मानीअ खे भञी करे रस में बोड़ जे रहे में मिलाए करे उहे हुजाज बैतुल्लाह जी ख़िदमत में पेश कंदा हुआ। हाशिम मदीना मुनव्वरा मां हिकु औरत सां शादी कई ऐं उन मां उनखे हिकु पुटु ॼाओ। अल्लाह ताला जी कुदरत त उन जा सभई वार अच्छा हुया, इन करे उनखे शैबा सॾियो वियो, छो त शैबा जी माना आहे कुराड़ो। जॾहिं शैबा थोरो वॾो थियो ऐं हाशिम जो इंतकाल थी वियो त मके वारनि मां हाशिम जे घर वारनि खे ख़बर कोन हुई त असांजे भाउ हाशिम जी औलाद मदीने मुनव्वरे में मौजूदु आहे। हिकिड़े दफ़े हाशिम जो भाउ मुत्तलिब जॾहिं मदीना मुनव्वरा ॾांहुं वियो त उनखे ख़बर पई त हे शैबा तव्हांजे फ़ौत शुदा भाउ हाशिम जी औलाद आहे। मुत्तलिब खे पंहिंजे फ़ौत शुदा भाउ जी औलाद ॾिसी करे दिलि पसीज थी वई ऐं पंहिंजे भाउ जे पुट खे खणी करे मक्का मुकरमा ॾांहुं रवाना थिया। जॾहिं मक्का में दाख़िल थिया त माण्हुनि ॾिठो त मुत्तलिब सां गॾु हिकिड़ो छोकिरो आहे। माण्हू सम्झो त शायदि इहो मुत्तलिब जो ग़ुलाम आहे, इन करे उनखे अब्दुल मुत्तलिब सॾियो वियो। अल्लाह तबारक व तआला अॻिते हली करे इन छोकिरे खे तमामु वॾो मक़ाम ऐं मर्तबो दुनियावी लिहाज़ सां अता कयो ऐं इनखे खाना काबा जी सरदारी अता कई। अब्दुल मुत्तलिब जॾहिं वॾो थियो, मुख़्तलिफ़ क़बीलनि मां उन शादियूं कयूं त उन हिकिड़ी बास बासी उन चयो त जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला मूंखे 10 पुट अता कया, 10 पुट जवान थिया ऐं इन्हनि मुंहिंजो दिफ़ा कयो
त आउं अल्लाह ताला जे रस्ते में पंहिंजे हिक पुट खे क़ुर्बान कंदुसि। अब्दुल मुतलिब जी इहा बास पूरी थी। अल्लाह ताला अब्दुल मुतलिब खे 10 पुट अदा कया। 10 ई पुट जॾहिं जवान थिया त अब्दुल मुतलिब उन्हनि 10 पुटनि खे वठी करे खाने काबा जे अंदरि आयो ऐं हुबुल बुत जे साम्हूं बीहारे करे पूजारीअ खे चयो त हिननि 10 पुटनि जा नाला तीरनि ते लिखो। जंहिं पुट जो नालो निकिरंदो आउं उनखे अल्लाह जे लाइ क़ुर्बान कंदुसि। इत्तिफ़ाक़ सां जेको क़ुरो निकितो उहो अब्दुल मुतलिब जे सभ खां नंढड़े सभ खां ख़ूबसूरत ऐं ज़हीन पुट अब्दुल्लाह जे नाले ते निकितो। इन ते अब्दुल्लाह जा नानाणा ऐं कुरैश जा जेके सरदार हुया उन्हनि मिली करे चयो त तव्हां पंहिंजे हिन पुट खे ज़िबह न कयो, तव्हां कंहिं काहिन कंहिं आरिफ़ खां वञी करे को हल इन जो तलाश कयो। अब्दुल मुतलिब काहिन खां पुछा कयो त को हल आहे जंहिंसां आउं पंहिंजे पुट खे बचाए वठां। उन काहिर जवाबु ॾिनो त इन जो तरीक़ो इहो आहे त तव्हां हिकिड़े तरफ़ 10 उठ रखो ऐं ॿिए तरफ़ पंहिंजे पुट अब्दुल्ला खे रखो ऐं ॿिन्ही जे नाले ते कुरो विझो ऐं जंहिंजे नाले ते कोड़ो निकिरे तव्हां उनखे अल्लाह जे रस्ते में क़ुर्बान करण जे बजाए तव्हां हर दफ़े 10 उठनि जो इज़ाफ़ो कंदा वञो। जेसि ताईं वञी करे कोड़ो वञी करे इन्हनि उठनि जे नाले ते निकिरे। अब्दुल मुतलिब ईअं ई कयो। हिकिड़ी तरफ़ पंहिंजे पुट अब्दुल्ला खे विहारियो, ॿिए तरफ़ 10 उठ विहारिया ऐं कोड़ो कढियो त इत्तिफ़ाक़ सां कोड़ो उहो हिकु दफ़ो ॿीहर अब्दुल्ला जे नाले ते निकितो। अब्दुल मुतलिब हर दफ़े 10 उठनि जो इज़ाफ़ो कंदो रहियो एसी ताईं जो जॾहिं उठनि जी तादाद वधी करे 100 ते पहुती त उन खां पोइ कोड़ो जेको हुयो उहो उठनि ते अची करे निकितो। अब्दुल मुतलिब उहे सभई उठ ज़िबह करे हरम जे अंदरि रखिया त जीअं सभु इंसान पखी परिंद अचे करे हिन जानवरनि मां खाइनि ऐं कंहिंखे बि कंहिं क़िस्म जी का झल पल का रोक टोक न हुजे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला अब्दुल्ला खे बचाए वरितो। दीन इस्लाम खां पहिरियां माण्हूअ जी जेका दियत हूंदी हुई खून बहा उहे 10 उठ हूंदा हुया, पर इन वाक़े खां पोइ माण्हूअ जी जेका दियत आहे उनखे 100 उठ मुक़ररु कयो वियो ऐं दीन इस्लाम बि इन दियत खे बरक़रार रखियो। इहो अब्दुल्ला जॾहिं 18 सालनि जो थियो त उन जे वालिद मोहतरम अब्दुल मुतलिब बनु ज़ुहरा क़बीले जे सरदार वहब बिन किलाब जी जेका इंतिहाई मुअज़्ज़ज़ ऐं शरीफ़ जेका धीउ हुई बीबी आमना उन जो रिश्तो पंहिंजे पुट अब्दुल्ला लाइ घुरियो। अहिड़े तरीक़े सां मोहतरम अब्दुल्ला जो बीबी आमना सां निकाह थियो। अब्दुल मुतलिब पंहिंजे पुट अब्दुल्ला खे कुझु टाइम गुज़रण खां पोइ मदीना मुनव्वरा ॾांहुं या मुल्क शाम ॾांहुं सफ़र लाइ रवानो कयो। जॾहिं उहो मदीने मुनव्वरा में पहुतो त उन जी तबीयत ख़राब थी पई ऐं उन ई बीमारी जे अंदरि जनाब अब्दुल्ला जो इंतिकाल थी वियो। हेॾां पुठियां मके में बीबी आमना खे उन जे बदन मुबारक में जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेट जे अंदरि अची चुका हुया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जॾहिं विलादत थी त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वालिद मोहतरम इंतिकाल करे चुका हुया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत कहिड़ी तारीख़ ते थी? ईसवी लिहाज़ सां जेको सन हुयो सन 571 ऐं 20 या 22 अप्रैल जी तारीख़ हुई ऐं अरब जे दस्तूर जे मुताबिक़ पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका विलादत थी उहा आमुल फ़ील में थी, यानी उहो ई साल जंहिं साल अब्रहा हाथियुनि जो लश्कर वठी करे खाना काबा जे मथां हमिलो कयो हो उन ई साल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश थी। अहिड़ी तरह जेको महीनो हुयो उहो रबीउल अव्वल जो महीनो हुयो ऐं सूमर जो ॾींहुं हुयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूमर जे ॾींहुं रोज़ो रखंदा हुया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कयो वियो त तव्हां सूमर जे ॾींहुं रोज़ो छो रखंदा आहियो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाबु ॾिनो त ज़ालिका यौमुन वुलिदतु फ़ीहि व फ़ीहि उनज़िल अलैया। फरमायो त हे उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते मुंहिंजी पैदाइश थी हुई ऐं सूमर जे ॾींहं ते ई मुंहिंजे मथां अल्लाह ताला जी तरफ़ खां वही नाज़िल थी हुई। बाक़ी
रहियो मामिलो तारीख़ जो त मुअर्रिख़नि जो पाण में तमामु घणो इख़्तिलाफ़ आहे। कंहिं 2 रबीउल अव्वल खे ज़िक्र कयो, कंहिं 9 रबीउल अव्वल खे, कंहिं 12 रबीउल अव्वल खे, ऐं इन खां अलावा बि कई अक़वाल मौजूद आहिनि। पर मिस्र जो मशहूर माहिर फ़लकियात आलिम महमूद पाशा फ़लकी उन पंहिंजी तहक़ीक़ सां इन ॻाल्हि खे साबित कयो आहे त जंहिं साल रबीउल अव्वल जे महीने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी, उन साल रबीउल अव्वल जे महीने में कोई बि सूमर जो ॾींहुं जेको आहे उहो 12 रबीउल अव्वल ते नथो अचे, या त 2 रबीउल अव्वल ते आहे या वरी 9 रबीउल अव्वल ते। त इन मां मालूम थिए थो त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी तारीख़ पैदाइश उन जे बारे में का हतमी ॻाल्हि कान्हे का, इन में तमामु घणो इख़्तिलाफ़ मौजूदु आहे। हा, इहा ॻाल्हि यक़ीनी आहे त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका वफ़ात थी उहा 12 रबीउल अव्वल ते थी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं पैदाइश थी त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया जे अंदरि तशरीफ़ खणी आया, उन वक़्तु कुझु अजीब व ग़रीब वाक़िया रोनमा थिया। असां अक्सर कुझु वाक़ियात ॿुधंदा आहियूं, पर उन्हनि जी सही सनद ऐं सही किताबनि जे अंदरि उहे वाक़िया मौजूदु न आहिनि। जेके कुझु सही वाक़िया मौजूदु आहिनि उन्हनि मां हिकिड़ो वाक़ियो इहो आहे त सहाबी रसूल सईदना अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु अन्हु, उन जी जेका वालदा हुई उहा दाई हुई ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत वारी राति उहा बीबी आमना वटि मौजूदु हुई। उन जो बयानु आहे त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे अंदरि आया त ईअं महसूसु थियो त ॼण को नूर का रोशनी निकिती हुजे ऐं उहा मशरिक़ ऐं मग़रिब उन जे अंदरि पखिड़िजी वई हुजे। अहिड़ी तरह उम्मे अईमन, इहा हिकु हबशण औरत हुई जंहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खीर बि पियारियो हुयो, उहा बि उन राति मौजूदु हुई। उनजो बि इहो बयानु आहे त ईअं महसूसु थी रहियो हुयो त ॼण आसमान जा सितारा बिल्कुलु हेठि लही आया हुजनि ऐं ॼाण असांजे मथां इहे आसमान जा सितारा किरी पिया। इहो पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान आहे त दुनिया जे अंदरि जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त अल्लाह तबारक व तआला कुफ्र जे अंधेरनि खे विसाए छॾियो ऐं नूर दुनिया जे अंदरि आम ऐं पखिड़िजी वियो। बीबी आमना पंहिंजे सोहरे अब्दुल मुत्तलिब ॾे पैगाम मोकिलियो त तव्हांखे पोटो ॼाओ आहे। अब्दुल मुत्तलिब तमामु घणो ख़ुशीअ में बीबी आमना वटि आयो ऐं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजे हथनि जे अंदरि खयो ऐं उनखे खणी करे खाना काबा जे अंदरि आयो। अल्लाह ताला जो शुक्र अदा कयो, अल्लाह तबारक व तआला जी हिन नेमत ते अल्लाह ताला जी तारीफ़ कई ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुहम्मद रखियो। उन दौर में इहो नालो को तमामु घणो आम कोन हुयो। अब्दुल मुत्तलिब जो जेको नज़रियो हो इहो हो त जीअं हिन नंढड़े ॿार जी दुनिया जे अंदरि तारीफ़ थिए ऐं उन अरब जे दुस्तूर जे मुताबिक़ उन वक़्तु पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो 7 ॾींहं ते अक़ीक़ो ऐं 7 ॾींहं ते तोहरो कयो। कुझु रिवायतूं असांखे मिलनि थियूं जिन मां मालूम थिए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया जे अंदरि आया त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तोहर मुबारक पहिरां खां थियलु हुयो। पर हाफ़िज़ इब्नुल क़य्यिम रहमहुल्लाह पंहिंजी किताब ज़ादुल मआद में इन ॻाल्हि जी वज़ाहत कई आहे त अहिड़ी काई बि सही रिवायत मौजूदु न आहे जंहिं मां इहो मालूम थिए त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया जे अंदरि आया त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तोहर मुबारक पहिरां खां थियलु हुयो। बल्कि अरब जे दुस्तूर जे मुताबिक़ अब्दुल मुत्तलिब 7 ॾींहं ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तोहर करायो ऐं उन ई ॾींहं ते अक़ीक़ो रखियो। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो नंढपण कीअं गुज़रियो ऐं नंढपण में कहिड़ा कहिड़ा वाक़िआत उन वक़्तु पेश आया, इहो हिकिड़ो मुस्तक़िल मौज़ू आहे जंहिंखे इंशा अल्लाह असां अॻिली निशस्त में बयानु कंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है त असांखे पंहिंजे प्यारे नबी जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहब्बत नसीब फरमाए, प्यारे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे नक्शे क़दम ते हलण जी असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजे हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।